सतगुरु माधवी शाह मुखे पे चादर में ढक जाओ, चादर में ढक दे, चादर में हरीश कुमार
जो अस्थान वोट जा चाचा हरीश कुमार आए ने भरत चाचो भी परमात्मा में साईं जा प्यारा जेके भी ते बीठा आहिनि सब हली चली ने पोया बीठा आहिनि हा न हली रही है पर अची न रहे आहिनि असांजा अजीत भैया जेके कोई हथ पकड़े कर खींचे तो वरी बीजी था वञनि वरी पाण चेस था हलो और बीजी था वञनि इन असमंजस में छा आहे कि सिर्फ 5 मिनट जो टाइम असां खे असां खां पोइ वरी ॾाढा सुहिणा कलाकार आयल आहिनि त हरे माधव परिवार सॼो हिते असांखे हाज़िर खपे हरीश कुमार सां गॾु बिल्कुलु असांजा हरीश कुमार जी ॾिसो पहिरियों ई बीठा आहिनि फ्लोर ते त असांजा अजीत कुमार जी मां हिकु नालो न खणंदुमि न त जेके पोयां बीठा आहिनि उहे रहिजी वेंदा तंहिं लाइ तव्हां सभिनी खे